ओम साईं राम। हीअ जेका बाबा जी कथा आहे, सत्य कथा, इहा साई लीला मैगज़िन मां खई वई आहे। इहा आहे हिकु डिवोटी जंहिंजो नालो आहे आदम दलाल। आदम दलाल बैंड्रा में रहंदो हो। उनजो पंहिंजो नंढो वॾो बिज़नेस हो करे। उनखे हिकिड़े कूड़े केस में फसायो वियो हो, जंहिंमें 7 ॼणा ॿिया हिन सां गॾु शामिलु हुआ करे। हिन खे जाम टेंशन थी पियो, छाकाणि हीउ बेक़सूर हो, पर हिन जो नालो बि हुन सां ॻंढियो वियो हो। ऐं हाणे 2-3 ॾींहंनि में उन केस जो जेको हो नतीजो निकिरणो हो करे। हू बाबा खे जाम प्रार्थना पियो करे कि बाबा, तव्हांखे ख़बर आहे मां कूड़े केस में फाथो आहियां, पर अगरि तव्हां चाहियो था मां जेल में वेंदा त वेंदुसि, पर मुंहिंजी रक्षा कयो। हिन जी जेका सुञाणप हुई उहा सावित्री बाई तेंदुलकर, जेका बाबा जी हिकिड़े महान डिवोटी मां हुई, उन्हनि सां हुई, उनजे फैमिली सां हुई। उनजे घर वञी करे उते बाबा जे मंदर अॻियां जाम रुनो। हिननि खे बि चई, भई ॾिसो, मां हिकिड़ो कूड़े केस में फासो आहियां, मूंखे महिरबानी करे तव्हां मदद कयो। तव्हां बाबा जा एॾा वॾा डिवोटी आहियो, तव्हां बाबा खे थोरो अर्ज़ु कयो, मुंहिंजी तरफ़ां फ़रियाद कयो कि मूंखे माफ़ी बख़्शनि, मुंहिंजी काई ग़लती कोन्हे करे। त हिनखे सावित्री बाई तेंदुलकर बि चए थी कि तूं चिंता न कर, बाबा तुंहिंजी रक्षा पक कंदो, तूं हुन केस में छुटी वेंदे कीअं बि करे। हू ॿिन्ही जे उनजे ज़ाल मुड़ुस जे पेरनि ते किरी करे बि जाम रोए थो करे। आख़िर जॾहिं केस जो नकाल अचे थो त उन्हनि 7 ॼणनि खे सज़ा मिले थी। हिन खे जज बरी थो करे छॾे, चएसि थो, न, तुंहिंजो हिन केस सां को वास्तो कोन्हे, तोखे मां बाइज़त बरी थो करे सघां। जाम 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 ख़ुशि थी करे अचे थो। हुन सावित्री तेंदुलकर हुनजे घोट जे घर में अची बाबा जे अॻियां जाम रोए थो। हिन ॿिन्ही खे बि पेरे पए थो, चए थो, बाबा मुंहिंजी पत रखी, न त मूंखे जाम तकलीफ़ थी वञे हा करे। हीअं अची करे पंहिंजे दुकान जे पासे में अची थोरो वेहे थो त थोरी देरि खां पोइ पासे में हिनजे हिकिड़ो फ़क़ीर अची करे वेहे थो। फ़क़ीर चएसि थो, कीअं भाई, ठीकु आहीं? चएसि थो, हा, मां ठीकु आहियां। चए थो, हल भला थोरो पासे में टपरी ते हली करे चांहि पी अचूं। चए थो, हलो फ़क़ीर बाबा, हलो करे। हीअं ॿई वञनि था टपरी ते वञी करे। हू चांहि जो ऑडर ॾिए थो, 2 चांहियूं खणे थो, हिकु चांहि पंहिंजे हथ में खणे थो, ॿिए जीअं फ़क़ीर खे ॾिए थो त हुनखे फ़क़ीर ॾिसण ई नथो अचे। चए थो, हीउ पक मूंखे बाबा दर्शन ॾिनो आहे, ऐं बाबा इन जो मतिलबु इहो आहे कि बाबा मूंखे शिरडी में सॾु थो करे। जाम जाम ख़ुशि थो थिए, चांहि पीए थो, राति जी टिकट सां ई ॿिए ॾींहुं अची शिरडी जे दरबार में पहुचे थो ऐं बाबा खे धन्यवाद ॾेई करे चए थो, बाबा तव्हां मुंहिंजी पत रखी। चए थो, चओ, ओम साईं राम, ओम साईं राम, ओम साईं राम।